सिंध हुकूमत हर शोबे में बहितरी लाइ कमु करे रही आहे। सिहत जे शोबे ते ख़ासि ध्यानु ॾिनो पियो वञे। सिंध में सिहत जी आलमी मयार जूं सहूलियतूं मुफ़्त फ़राहम कयूं पियूं वञनि। सिंध हुकूमत हर दौर में दरपेश चैलेंजिस खे बहितरीन हिकमत अमली सां मुंहुं ॾिनो। पीपल्स पार्टी जी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जो सिंध हुकूमत जी परफॉर्मेंस ऐं मुस्तक़बिल जे हिकमत अमलीअ बाबति ऐवान सदर इस्लामाबाद में मुनक़द तक़रीब खे ख़िताब। बिलाल भुट्टो ज़रदारी सिंध में तरक़ीअ जे इनक़लाबी सफ़र ते रोशनी बि विझंदे चयो त सिंध हुकूमत जिना इस्पताल खे आलमी मयार जो बणायो आहे। कैंसर जो महांगो तरीन इलाज मुफ़्त मुहैया कयो पियो वञे। सिंध में पहिरियों भेरो कैंसर जे इलाज लाइ साइबर नाइफ टेक्नोलॉजी मुतारिफ़ कराई। NICVD में मरीज़नि जो मुफ़्त इलाज कयो पियो वञे। सॼे सिंध में NICVD जहिड़ियूं 11 इस्पतालूं क़ाइमु कयूं आहिनि जिते हिकु साल में 29 लख मरीज़ इलाज कराए चुका आहिनि। सिंध जे तालीम वारे शोबे में बि नुमाया क़दम खयां विया। 2008 ताईं सिंध में रुगो 10 यूनिवर्सिटियूं हुयूं। हिन वक़्तु उन्हनि जो अंग 30 थी वियो आहे। शागिर्दनि लाइ स्कॉलरशिप जा प्रोग्राम शुरू कया विया। सिंध 2022 दौरान तारीख़ी बोर्ड खे मुंहुं ॾिनो। हज़ारें स्कूल ऐं लॻभॻि 50% तालीमी ढांचो मुतासिर थियो। तालीम जे बहितरीअ लाइ सिंध में 1 लख उस्ताद मेरिट ते भर्ती कया विया। TV चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जो इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त सिंध में ग़ुरबत जे ख़ात्मे वारो प्रोग्राम शुरू कयो वियो। पीपल्स पार्टीअ खे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ते फ़ख़्रु आहे। DISP वफ़ाक़ी सतह ते वॾो सोशल सेफ्टी नेटवर्क आहे। सिंध रूरल सपोर्ट ऑर्गेनाइज़ेशन लखें औरतुनि खे बिना व्याज जे कर्ज़ ॾेई रही आहे। औरतूं ऑर्गेनाइज़ेशन खां बिना व्याज जे कर्ज़ वठी बाख़्तियार बणिजी रहियूं आहिनि। उनखां सवाइ सिंध में सभ खां वॾी हाउसिंग प्रोजेक्ट तहत ॿोॾ मुतासिरनि लाइ 21 लख घर ठाहे ॾिना वेंदा। 7.5 लख घर मुकमल थी चुका आहिनि। 15 लख घरनि जी ॾावत जो कमु जारी आहे। पाकिस्तान जो सभ खां वॾो आबपाशी निज़ाम सिंध में मौजूदु आहे। आबपाशी निज़ाम मां लखें आबादगार लाभ हासिल करे रहिया आहिनि। सिंध जे नंढनि हारियुनि खे बाख़्तियार बणायो पियो वञे। सिंध में 200 नंढा डेम बरसाती पाणीअ खे ज़ख़ीरो करे रहिया आहिनि। TV चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जो इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब। सिंध में 57,000 किलोमीटर रोड नेटवर्क मौजूदु आहे। 2008 खां 2025 ताईं 24,148 किलोमीटर रोडनि जी तामीर ऐं मरम्मत कई वई। कराचीअ में शाहराह भुट्टो पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत मुकमल कयो वियो। 2008 ताईं सिंध में आवाम लाइ को बि ट्रांसपोर्ट जो निज़ाम मौजूदु न हो। सिंध हुकूमत पाकिस्तान में पहिरियों भेरो EV बस मुतारिफ़ कराई ऐं औरतुनि लाइ पिंक बस सर्विस शुरू कई। ख़ुशि इख़लाक़ी ऐं अवामी ख़िदमत तरजीह हुजणु घुरिजे। जदीद टेक्नोलॉजी आज़रबाईजान तरफ़ां असां लाइ हिकु तोहफ़ो आहे। पाकिस्तान आसान ख़िदमत लाइ आज़रबाईजान जे गैर मामूली सहकार ते थोराइता आहियूं। पाकिस्तान आसान ख़िदमत मर्कज़ सां आवाम खे तमामु घणियूं आसानियूं थींदियूं। आसान ख़िदमत मर्कज़ लाइ मास्टर ट्रेनर्स आज़रबाईजान मां तरबियत हासिल कई आहे। मास्टर ट्रेनर्स ख़िदमतुनि जे फ़राहमी में आवाम खे भरपूर सहूलियत फ़राहम कनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो आसान ख़िदमत मर्कज़ जो इफ़्तिताह करण बैदि तक़रीब खे ख़िताब। वज़ीर आज़म खे दौरे दौरान आसान ख़िदमत मर्कज़ में मौजूदु सहूलियतुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। शहबाज शरीफ़ दौरे दौरान आसान ख़िदमत मर्कज़ जे मुख़्तलिफ़ हिसनि जो जाइज़ो वरितो। ईरान जी सूरत हाल ते नज़र आहे। ईरान जे मसइले जो पुरअमन हल चाहियूं था। अमन जे लाइ किरदारु अदा कंदा रहंदासीं। ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम चाहियूं था। उमेद आहे त ईरान मौजूदा सख़्तु हालतुनि मां ॿाहिरि निकिरी ईंदो। परॾेही खाते जे तर्जुमान ताहिर हुसैन अंदुराबीअ जी हफ़्तेवार ब्रीफिंग। संदसि चवणु आहे त असां अमरीकी वीज़ाउनि ते पाबंदियुनि बाबति रिपोर्ट्स ॾिठियूं आहिनि। उन मामले ते अमरीकी अख़्तियारनि सां राब्ते में आहियूं। अमेरिका पंहिंजे वीज़ा पॉलिसीअ ते नज़रसानी करे रहियो आहे। उमेद आहे त इमिग्रेंट वीज़ा जे मामूल जे ऑनलाइन प्रोसेसिंग जल्द बहाल थी वेंदी। पाकिस्तान भारतीय आर्मी चीफ जे बयाननि खे रद्द करे थो। संदसि इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। भारत तरफ़ां दहशतगर्दी जा इल्ज़ाम सियासी मक़सदनि लाइ घड़ियल बेबुनियाद कहाणी आहे। पाकिस्तान जूं दहशतगर्दीअ लाइ क़ुर्बानियूं आलमी सतह ते तस्लीम थियल आहिनि। पाकिस्तान ख़िलाफ़ भारतीय इल्ज़ाम पाण भारत जे साख खे नुक़सान पहुचाए रहिया आहिनि। ईरान में 50 दफ़ा अमरीका जे निशाने ते ईंदड़ 24 कलाकनि दौरान हमले जो इम्कान। ईरान ते अमरीका जे फ़ौरी हमले जो ख़तरो वधी वियो आहे। बरतानवी ख़ाबूर इदारे जी दावा। अख़बार मूजिबि सभई इशारा ज़ाहिर कनि था त ईरान ते जल्द हमिलो थी सघे थो। ओचितो हमिलो अमरीकी फ़ौज जे हिकमत अमली जो हिसो हूंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चवे थो जेकॾहिं ईरान में एहतजाज कंदड़नि खे फाही ॾिनी वई त अमरीका सख़्तु कार्रवाई कंदो। हू नथो चाहे त ईरान में जेको कुझु थिए पियो उहो ईअं ई जारी रहे। हमिलो कयो वियो त ख़िते में मौजूदु अमरीकी फ़ौजी अॾनि खे निशानो बणायो वेंदो। ईरान अमरीकी इतादियुनि खे ख़बरदार करे छॾियो। ईरान विच में ओभर ऐं अमरीकी इतादी मुल्कनि खां मुतालबो कयो आहे त वाशिंगटन खे तेहरान ते हमले खां रोकियो वञे। ईरान जे सीनियर एहलकारनि जूं परॾेही ख़ाबरूं इदारे सां ॻाल्हियूं।
ईरान पंहिंजूं फ़िज़ाई हदूं आरज़ी तौर बंदि करण खां पोइ ॿीहर खोले छॾियूं। मीडिया रिपोर्ट्स मुताबिक़ ईरान फ़िज़ाई हदूं 5 कलाकनि बंदि रखण बैदि फ़िज़ाई हदूं खोले छॾियूं आहिनि। अमेरिका ऐं ईरान विच में छिकताइण सबबि फ़िज़ाई हदुनि खे बंदि कयो वियो हो, जंहिं सबबि फ्लाइट ऑपरेशन मुतासिर थियो। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस जया फरीदी जी सदारत हेठि जुडिशल कमीशन जो इजलास। लाहौर हाई कोर्ट जे 11 जजनि खे मुस्तक़िल करण जी मंज़ूरी। जजनि में जस्टिस हसन नवाज़ मखदूम, मलिक वक़ार हैदर आवाण, सरदार अकबर डोगर, एहसान रज़ा काज़मी शामिल। जस्टिस जावेद इक़बाल वेनस, जस्टिस जवाद ज़फ़र ऐं जस्टिस ख़ालिद इसाक़ खे बि मुस्तक़िल करण जी मंज़ूरी। जस्टिस मलिक अवैस ख़ालिद ऐं जस्टिस सुल्तान महमूद खे मुस्तक़िल करण जी मंज़ूरी ॾिनी वई। क़ौमी विरसो सुञाणप ईंदड़ नसुलनि जे लाइ असासो आहे। ख़ातून अवल आसमा भुट्टो ज़रदारी जूं बहरीन जे नेशनल म्यूज़ियम ऐं पर्ल म्यूज़ियम जे दौरे दौरान ॻाल्हियूं। ख़ातून अवल बहरीन जे तारीख़, तहज़ीब, सक़ाफ़ती विरसे ऐं सामूंडी रवायतुनि जी वाखाण कई। आसमा भुट्टो ज़रदारी जो क़ौमी विरसे जी तारीख़ ऐं तहफ़ुज़ खे हथी वठाइण, पाकिस्तान ऐं बहरीन विच में सक़ाफ़ती सहकार वधाइण ते ज़ोर। डेरा मुराद जमाली में अणॼातल हथियारबंदनि हथां पुलिस एहलकार शहीद। हाई स्कूल रोड ते हथियारबंदनि गोलियूं हणी पुलिस हवलदार अली गौहर मक्सीअ खे शहीद करे छॾियो। वाक़े खां पोइ पुलिस इलाइक़े खे घेरे में आणे छॾियो। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा जारी। कराची जे FC एरिया लियाकताबाद में रेंजर्स जी कार्रवाई, 4 जवाबदार गिरफ़्तार। रेंजर्स तर्जुमान मूजिबि गिरफ़्तार जवाबदारनि में अनस उर्फ़ शानी, सैद ज़ाहिर हुसैन, मोहम्मद जावेद ऐं दानियाल शामिल आहिनि। जवाबदार अफोर, स्ट्रीट क्राइम ऐं मंशात विकिरो करण में मुलविस आहिनि। जवाबदारनि जे कब्ज़े मां हथियार, मोबाइल फ़ोन्स ऐं मोटरसाइकिल हथु कई वई। गिरफ़्तार जवाबदार हिकु मुनज़िम गैंग जो हिसो आहिनि।